जो कसम हिन वरी ॾाढी यादि ॾियारे छॾी जेको कलाम ॻाईंदी सभिनी खे दिलि ते लॻो हे माइक ते हाणे खणी आ माइक किथे जी वो मुके जोगी हणी वे तू धारो अल्लाह मुके जोगी हणी वे तू धारो वो मुके पागल आहे कुर्बवा अल्लाह मुके पागल आहे कुर्बवा जोगी हणी वे तू धारो अल्लाह मुके पागल आहे कुर्बवा ॿुधाए मज़ो थो अचे ॿुधाए उस्ताद जो पीर यादि हिन बि मोट कई खणी अरे हेॾे अम्मा वाह जो मां ॿुधाए यकीन करे मरिया त ॾाढी यादि ॾियारे छॾी असांखे आ मेरा तागन मेरी मोकल में तेरे नाल जुल्दिया मैं तेरे नाल जुल्दिया हो चलती वेस मटेंदिया मैं तेरे नाल जुल्दिया हो चलती वेस मटेंदिया आ मेरा तागन मेरी मोकल में तेरे नाल जुल्दिया मैं तेरे नाल जुल्दिया ओ एकडी बेड़ा कौन की तई वल को बेड़ा कौन की तई कुलना कौन की तई हो वल को बेड़ा कौन की तई आ मेरा तागन मेरी मोकल में तेरे नाल जुल्दिया मैं तेरे नाल जुल्दिया वाह वाह वॾो पुराणो कलाम चूंड कई असांजी नानी यादि अची वई अल्लाह वाह दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान ऐसी जमीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी जिस दिन से देखा है तुमको सनम बेचैन रहते हैं उस दिन से हम लगता है ऐसा खुदा की कसम तुम मेरे हो तुम मेरे हो तुम मेरे हो रातों को करवट बदलते हैं हम शम्मा की मानिंद जलते हैं हम तुम ही बताओ कि अब क्या करें चारों तरफ देखते हैं तुम्हें इसमें खता क्या हमारी जाने तमन्ना जाने अदा तुझे जैसा है सोचा पाया वही सूरज की किरणों सा एक चेहरा देखा है तुमसा मैंने नहीं तेरी मोहब्बत का हर लम्हा मुझ में ही गम सा आया ना मैं हूँ आशिक ना मैं दीवाना कह दो मुझे जो पिया तेरा मेरा है प्यार अमर तू चाहे तो कदमों में सर रख दूँ ये दीवान क्या कर मांगे तो मेरी जान नजर कर दूँ वाह 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 अब हिते पियो लाइन सां हाणे हीअं पियो एल्डोर ब्यूटी कॉस्मेटिक्स
वारनि जो मुक़ाबिलो आहे। असां वटि 5 महिमान आहिनि। थोरो तव्हां खां बि पुछंदासीं, वरी कुझु उस्तादनि जो फ़ैसिलो, कुझु असांजो। त तव्हांजे ख़्याल में हिन सुठो ॻायो आहे आदि? अपने लोग माशाल्लाह बहुत प्यारे होते। तव्हांजो ख़्यालु आहे न सुठो ॻायो? 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 हक़ीक़त इहा आहे जेको सुर ऐं सुठो जेको ॻायो उहो हिन अमर ॻायो आहे कुराड़ी। हिन लाइ भरपूर तारीफ़। बाक़ी असांजा महिमान आहिनि सभई। हीअ अदी तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे। मबरूक वारनि जो हीउ तोहफ़ो तव्हांजे लाइ। अदी तव्हांजे लाइ तोहफ़ो। हिकिड़ी अदी असांजी भेण रहिजी वई आहे। तव्हांजे लाइ हीउ तोहफ़ो मबरूक वारनि जो। ख़ुशि हुजो। बाक़ी हिन अमड़ जे लाइ एलमोर वारनि जो गिफ्ट आहे। हिकिड़ो त ॿियो गिफ्ट बि खणी ॾे असांजी तरफ़ो अमड़ खे। हिन में वॾी प्यारियूं शयूं थी, खाईंदे त जवान थींदे। ही वठ। वॾी महिरबानी। अल्लाह ख़ुशि रखे। अच्छा, हे ब्यूटी कॉस्मेटिक आहे, खाइणो न आहे, ही लॻाइणो आहे। ख़ुशि हुजो। भरपूर तारीफ़ असांजी अमड़।